अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूद आहियूं दरगाह आली हज़रत सैयदना मखतूम अब्दुर्रहमान हाशमी शहीद रहमतुल्लाह अलैहि खोड़ा शरीफ़ में। जी नाज़रीन, हिते हिकु क़दीमी वणु आहे जंहिंजे पननि ते हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो इस्म मुबारक लिखियलु आहे। हलूं था उन तरफ़ ऐं अव्हांखे दीदार करायूं था। जी नाज़रीन, हीउ उहो वणु आहे, उतां जो माण्हू उते बीठल आहे। हलूं था उन तरफ़ ऐं उन खां वण बाबति कुझु मालूमात वठूं था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम बाबा साईं। तव्हां कुझु हिन वण बाबति ॿुधायो असांखे। अल्हम्दुलिल्लाह, रब पाक जा एहसान आहिनि जो असांखे पंहिंजे हयातीअ में अहिड़ियूं शयूं ॾेखारियूं आहिनि ऐं असां ॾिसी ॾाढा मुतमिन था थियूं पिया। हिन वण खे 450 साल थी चुका आहिनि ऐं हिन खे ज़ाहिरी तौर में किथां बि पाणी कोन्हे को। असां जेॾी महिल बि ॾिठो आहे त हिन वण खे बिल्कुलु सदाईं साओ ई साओ आहे, चाहे बहार हुजे चाहे ख़िज़ां हुजे, हीउ साओ ई साओ आहे साईं। अचो त तव्हांखे नाला बि ॾेखारियां। अचो साईं। बाबा साईं, ही हसन जो नालो लिखियलु आहे। ॾिसो, ही हसन जो नालो लिखियलु आहे। एतिरे क़दुरु मां प्रैक्टिकल कयो आहे, जेतिरो बि मां हिन खे महिटियो आहे, पन बिल्कुलु छिजी पवे थो, पर न तो नालो नथो डहे। जीअं असां हिन खे साफ़ कयूं था तीअं ॾिसो था त ही अखर चिटो थींदो थो वञे साईं। माशाअल्लाह, सुभान ही अल्लाह। हसन जो नालो लिखियलु आहे। अचो त तव्हांखे सोणे नबीअ जा बि नाला ॾेखारियूं। हे ॾिसो, हे सोणे नबीअ जा नाला लिखियलु आहिनि साईं। ही सोणे नबीअ जो नालो लिखियलु आहे बाबा साईं। जी नाज़रीन, हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक आहे मोहम्मद। तव्हां ॾिसी सघो था। हे ॾिसो, हे सोणे नबीअ जो इस्म पाक लिखियलु आहे। हे हर पते ते हूंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं हेॾां अची ॾिसंदव त तव्हांखे किथां बि ज़ाहिरी तौर में पाणी नज़र न ईंदो। ॾार ॾिसंदव त बिल्कुलु तव्हांखे फाटल सुकल टुटल नज़र ईंदा ऐं किथां बि तव्हांखे पाणी नज़र न ईंदो। हीअ शाख ॾिसो, तव्हांखे बिल्कुलु सुकल फाटल टुटल नज़र ईंदी, पर पन तव्हांखे बिल्कुलु ही सावा नज़र ईंदा। ही सावा नज़र ईंदा ऐं हिननि ते बि सरकार दो आलम पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा नाला ज़ाहिर थियनि था पिया। ही हर मौसम में नाला हूंदा ई आहिनि, पर सॼे वण ते नाला थी वेंदा आहिनि साईं। जी जी नाज़रीन, तव्हां दीदार कयो। माशाअल्लाह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो इस्म मुबारक क्लियर लिखियो पियो आहे। वरी बि ॾिसो, वरी बि तव्हां दीदार कयो। हिनखे केतिरो बि मटिजे थो, पर हीउ नालो को नथो ठहे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। हाय नाज़रीन, असां सां मौजूदु आहे मदरसा जामिया रहमानिया अल हाशमिया जो ख़तीब ऐं हिन दरगाह जो मुफ़्ती अब्दुल हफ़ीज़ खोड़ो साहिब जन। उन सां मिलूं था ऐं उन खां बि हिन वण बाबति कुझु मालूमात वठूं था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि जी साईं, अव्हां बि वबरकातुहू। कुझु हिन वण बाबति नाज़रीन खे ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जियां अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे, वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं मुंहिंजा महबूब असां ई अव्हांजे शान खे अव्हांजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र आलम अरवाह में भी बुलंद हो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र जॾहिं महबूब आलम दुनिया में आया, आलम दुनिया में भी बुलंद हो। हुज़ूर जो ज़िक्र जॾहिं आलम बतन में आया, उते भी बुलंद हो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र हर दौर में बुलंद आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात महबूब जो शान हर हंध ॾेखारियो आहे। मुनकरनि जे लाइ इहो ई काफ़ी आहे जो ही वण मुबारक 450 साल क़दीमी दरगाह आलिया हज़रत साईं मखतूम शहीद अब्दुर्रहमान रहमतुल्लाह अलैह ते मौजूदु आहे।
जंहिं ते हिन वक़्तु बि आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा इस्म मुबारक कसरत सां ईंदा रहनि था पिया ऐं दुनिया जे कुंड कुर्श मां माण्हू ईंदा आहिनि। पाकिस्तान जे त हर कुंड मां माण्हू अची हिन वण जो दीदार आलिम आरिफ करे विया आहिनि ऐं हीउ वण मुबारक हमेशह इन सरसब्ज़ साओ हूंदो आहे। हीउ वण मुबारक दुनिया वारनि खे इहो ॿुधाए थो पियो त जंहिंजे दिलि में इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे उहा दिलि कॾहिं बि मुरझाए बि न, उहा दिलि हमेशह इश्क़ मुस्तफ़ा सां मामूर रहंदी। ऐं ॾिसो ऐं हिन वण मुबारक ते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा इस्म मुबारक मौजूदु, ज़ाहिर मीम मुबारक समेत महबूब जो इस्म मुबारक हमेशह हमेशह वाज़िब आहे। हिन दरगाह आलीअ ते मूं जेको ॾिठो आहे कई आलिम बुज़ुर्ग मुहक़िक़ जॾहिं हिन वण जी ज़ियारत कंदा आहिनि त उहे इश्क़ मुस्तफ़ा में मामूर थी करे ऐं हिते बीही नातियूं बि चवंदा आहिनि, के त गिरोज़ारी कंदा आहिनि, चवंदा आहिनि वाह अल्लाह तो पंहिंजे महबूब जो शान हर हंधि ॾेखारियो आहे। हीअ ॾिसो इस्म मुबारक हमेशह हमेशह हिन वण ते मौजूदु ई मौजूदु आहिनि। जी वॾी वॾी साईं तव्हांजी महिरबानी। जी दोस्तो, इहो मुफ़्ती अब्दुल हफ़ीज़ खोड़ो साईं जन जीअं असांखे वण बाबति कुझु ॿुधायो